हाणे इहो उन्हनि खे सोचणु खपे त उहा पार्टी जेके वोट ॾींदा उहे राजधानी है कराची में सिंध आबादी है अक्सरियत है उनके बावजूद जो पदो सचल कोट में दाव यूनिवर्सिटी हॉस्पिटल है पीपल्स पार्टी के जरूरत ना है जो उनके सस्पेंड करे या उनके खिलाफ कार्रवाई करे शर्म जड़ी गाला बुढ़ी मरण में मकान है मुराद अली शाह शर्म चटाई ऐं फौरी तौर ते इन शख्स के तमाम हराम के हटाए करे और इनके सजा मुतफ़क़ा तौर ते हिकिड़ो करारदाद मंज़ूर कई त सिंध में सिंधी ॿोलियूं सिंध में सिंधी ॿोलियूं उन ते हिननि जो जेको रईस अमरो इहो हिकिड़ो जुमिलो लिखी करे जंग में उर्दू का जनाज़ा है ज़रा घूम सघो हमेशह हिननि परस्ती कई आहे हिन वक़्तु जेको डॉक्टर आमिर हरकत कई आहे उनजे पुठियां बि कुझु आहिनि अकेलो कुझु नथो करे सघे उन हमेशह कयो उन खां पहिरीं बि उनखे हिकु नोटिस मिलियो आहे हिकु सिंधी न्याणी सिंधी ॻाल्हाए पई असां चाहियूं था त सिंध हुकूमत पीपुल्स पार्टी आसम ज़रदारी जलाल भुट्टो मुराद अली शाह अगरि उहो सिंधी आहिनि उहे चाहिनि था त वापसि उहा सिंधी माण्हुनि में वेंदा त उहो हिकिड़ो कारनामो ॾेखारीनि दादरा जे चेयर में जेका हरकत कई आहे उन सॼे जेको उन में हमेशह असां पंहिंजे सिंध